JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त क़ौमी जज़्बे सां ई हिन मुश्किल वक़्त मां निकिरी सघे थो। हुकूमत रेस्क्यू करे रही आहे, मुतासिरनि जी शिकायतुनि जो अज़ारो थियणु घुरिजे। हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त माण्हुनि ताईं इमदादी सामान पहुचाए। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो त पाकिस्तान में बरसातुनि जी ॿोॾ वरी तबाही आंदी आहे। ॿोॾ सबबि सॼे मुल्क जा रोड ऐं रस्ता तबाह थियल आहिनि। हुन चयो त ॿाहिरां खां ईंदड़ इमदाद ॿोॾ मुतासिरनि ताईं पहुचणु घुरिजे। 6 ज़िलनि जो दौरो कयो, हर तरफ़ पाणी पाणी आहे। मुतासिर इलाइक़नि मां जल्द पाणी निकाल न कयो वियो त वॾो इंसानी अलमियो जनम वठंदो। मौलाना फजलुर रहमान चयो त हिन वक़्त मुल्कनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीमारियुनि कर खंयो आहे। हर हुकूमत सां पोइ सूरतहाल ते ताउन लाइ तयार आहियूं। महांगाई वधी रही आहे। वज़ीर आज़म ते दबाव विधो वेंदो त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। हुन जो चवणु हो त इमरान ख़ान हुकूमत में बि नाकाम थियो, हाणे ऑपोज़िशन ऐं बोर्ड सूरतहाल में बि नाकाम थी वियो आहे। अहम मुक़ररी बाबति आइन मूजिब फ़ैसिलो कयो वेंदो।